नाज़रीन ख़बर है गौसपुर में सिंध में तालीमी इदारा बंद करण वारे अमल खिलाफ़ शहर के सिविल सोसाइटी सियासी व समाजी धुरन के अगवान दीवान लाल माड़वाई अकबर अली सिंधी सनाउल्ला उगाई सादुल्ला उगाई बेन की अगवानी में शहर के बैंक चौक का एहतजाजी रैली कढ़ी गौसपुर के मेन बस अड्डे भरसा प्रेस क्लब आडो धरणो लगाए सख्त नारेबाजी कई वही। इन मौके पर अगवान मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध हुकूमत पंहिंजी नाअहली ऐं करप्शन लिकाइण ख़ातिर सिंध जा तालीमी इदारा बंद करे सिंध जो शऊर ख़त्म करणु चाहे थी, जेका साज़िश हरगिज़ क़बूल न कंदासीं। जॾहिं त पाकिस्तान के ॿियनि सूबनि में तालीमी इदारा खुलियल आहिनि ऐं सिंध हुकूमत जा हुक्मरान सिंध के आइंदे सां खेॾी किरोना जो जवाब ॾियणु आहे। गुज़िरियल 1.5 साल खां तालीमी इदारा बंद कया आहिनि, जेको मज़म्मत जोॻो अमल आहे। हुन घुर कई त सिंध जा तालीमी इदारा खुलराए बेचैनी वारो माहौल ख़त्म करायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।